you. Welcome to Time News Studios. You are watching 6 PM Bulletin. सिंध पुलिस जा आला ऑफिसर्स हिक धक सां सूबे बदर थियण ते वफ़ाक़ ऐं सिंध सरकार बीहर आम्हूं साम्हूं। वफ़ाक़ी सरकार FIA सिंध जे डायरेक्टर मुनीश शेख सूदो पुलिस ऑफिसर्स खे बदली करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। रोटेशन पॉलिसी तहत DIG सखर फिदा हुसैन मस्तोई जूं ख़िदमतूं मोटरवे पुलिस ऐं DIG ट्रैफिक इकबाल दारा जूं ख़िदमतूं पंजाब सरकार हवाले। DIG स्पेशल ब्रांच इरफान बलोच ऐं DIG TNT कमर ज़मान जूं बि ख़िदमतूं सिंध सरकार खां वापसि। सिंध सरकार रोटेशन बुनियाद ते पुलिस ऑफिसर्स जी बदली ते एतराज़ वारे छॾिया। अहम ऑफिसर्स जी बदली वफ़ाक़ी सरकार जी बौखलाहट जो नतीजो करार। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध पुलिस जे ईमानदार ऐं क़ाबिल ऑफिसर्स जूं बदलियूं कयूं आहिनि। सूबे में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी त ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार हूंदी। PTI वारा चाहिनि था त पंजाब ऐं KP जीअं सिंध पुलिस बि संदन ग़ुलामी करे। IG सिंध सूदो पुलिस जे अहम ऑफिसर्स खे टारगेट कयो पियो वञे। मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ्तार पंजाब असेंबली जो ओपोजिशन लीडर हमजा शहबाज आज़ाद। कोट लखपत जेल इख्तियारनि नैब कोर्ट जा आरोपकार मिलण बाद हमजा शहबाज के आज़ाद करे छॾियो। जेल ॿाहिरियां वॾे अंग में मौजूद लीगी अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां हमजा शहबाज जी नारनि तोड़े गुलनि जी बरखा सां आजियां। हमजा शहबाज ऐं मरियम नवाज़ कार में गॾु सवार थी घर रवाना थिया। मरियम नवाज़ चयो आहे त हमजा शहबाज 2 साल नाहक जेल काटी। हू नवाज़ लीग जो पुरज़म कारकुन आहे। पार्टी हमजा ऐं मूंखे जेका बि ज़िम्मेवारी ॾींदी उहा पूरी कंदासीं। कारकुन खे ख़िताब कंदे हमजा शहबाज चयो त हुकूमत भले केतिरो बि इंतकाम जो निशानो बणाए। उन खां पोइ इमरान ख़ान जो छा थींदो? इमरान ख़ान जो यौम हिसाब शुरू थी वियो। 3 सालनि में हुकुमरान क़ौम आॾो वाइखा थी विया आहिनि। पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध में सेनेट चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ पार्टीज़ जी हिमायत हासिल करण लाइ राब्ता तेज़। कराची में पीपल्स पार्टी जे वफ़द तरफ़ां बहादुराबाद पहुची मुतहिदा अॻवाननि सां मुलाक़ात। सेनेट चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हियूं। मुलाक़ात बाद सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुतहिदा सां सिंध सूदो इस्लामाबाद में सेनेट उम्मीदवारनि खे वोट ॾियण जे मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। मुतहिदा सां सीट एडजस्टमेंट लाइ तयारु आहियूं। मुतहिदा जा मुतालबा पीपल्स पार्टी क़यादत आॾो पेश कंदासीं। मुतहिदा अॻवान फैसल सब्ज़वारी चयो आहे त सूबाई वज़ीरनि आॾो सदाई मसइलनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। सेनेट चूंडुनि जे मामले ते राब्ता कमेटी में सलाह मशवरनि बाद फ़ैसिलो कयो वेंदो। पहली बार हुकूमत को मजबूर कर दिया है कि वो अपना ही MNA से बात करे, वो अपना ही इत्तेहादियों से बात करे। मगर अब बहुत देर हो चुका है। वही MNAs हमसे भी राब्ते में हैं, वो इत्तेहादियों हमसे भी राब्ते में हैं। हम उनको कह रहे हैं कि ये आपके लिए मौका है, वो इस इलेक्शंस में साबित कर दे कि वो किसके साथ खड़े हैं। क्या वो पाकिस्तान के अवाम के साथ खड़े हैं या कठपुतली के साथ खड़े हैं। हमारा जो जिद्दोजहद इस हुकूमत के खिलाफ है, इस सिलेक्टिव निजाम के खिलाफ है, ये एक दिन का जिद्दोजहद नहीं है। इंशाअल्लाह ताला हम अपनी जिंदगी पूरा जिंदगी मेहनत करेंगे कि हम हकीकी जमहूरियत बहाल करें। इंशाअल्लाह ताला हम इस हुकूमत को घर भेज देंगे। PTI जा MNAs MPAs ऐं इत्तेहादी असां सां राब्तनि में आहिनि। खेनि चयो अथऊं साबित कयो त सेनेट चूंडुनि में अवाम ऐं सिलेक्टेड हुकुमराननि मां कंहिं सां गॾु आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांजी हिकमत अमली सां हुकुमरान पहिरियों भेरो MNAs ऐं इत्तेहादनि सां ॻाल्हाइण लाइ मजबूर थिया, पर हाणे घणी देरि थी वई आहे। PTI जे माण्हुनि कठपुतली हुकुमराननि खे वोट न ॾिनो त इहा जमहूरियत जी कामयाबी हूंदी। असांजी जिद्दोजहद हुकूमत ऐं सिलेक्टेड निज़ाम ख़िलाफ़ आहे।
कोहाट में जलसे के खिताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुक्मराननि में मुल्क हलाइण जी सलाहियत ई नाहे। नालायक हुकूमत अवाम के बहराननि में फासाए छॾियो। हुकूमत के जल्द घर भेड़ो कंदासीं। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च थींदो। मुल्क जी कुंड कुड़च मां कारकुन इस्लामाबाद पहुचंदा। इमरान खान एक भेरो साज़िश ज़रिए इक़्तिदार में अची वियो। ॿीहर ईअं न थींदो। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च जी तैयारी कंदासीं, पर थी सघे थो लॉन्ग मार्च जी ज़रूरत ई न पए। नवाज़ लीग जे मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान जी बदतरीन कारकर्दगी सबबि संदसि वोट बैंक ते ख़राब असर पियो आहे। हाणे इमरान खान जा पंहिंजा माण्हू बि संदसि साथ न ॾींदा। सेनेट चूंडुनि में PTI जा मेंबर्स पंहिंजी पार्टी खे वोट ॾियण लाइ तयारु न आहिनि। पंजाब में सेनेट चूंडुनि बाबति न ॻाल्हायां त बहितर आहे। सेनेट चूंडुनि दौरान वोटनि जी ख़रीद ऐं विकिरे जो मकरूह कारोबार साम्हूं आयो आहे। उम्मीदवारनि जी टिकट्स ते लियाकत जतोई सूदो ॿियनि अॻवाननि जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान खान जल्द सिंध जे दौरे ते पहुची रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर हैदराबाद ऐं टंडो अलाहिया जे दौरे दौरान चयो त पीपल्स पार्टी जो वोट बैंक ख़त्म थी वियो आहे। हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी सियासी इंतकाम आहे। कोरोना वैक्सीन जे बारे में बेबुनियाद अफ़वाह पकड़िया पिया वञनि। मार्च में 65 सालनि जी उमिरि वारनि माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। K4 मनसूबे ते सिंध सरकार खे को बि एतिराज़ नाहे। वज़ीर आज़म जे हर इजलास में मुराद अली शाह खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो आहे। सेनेट चूंडुनि खां पोइ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास तलब कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण वारी सदारती रेफरेंस जे महफ़ूज़ कयल राय सूमर ते ॿुधाईंदी। अदालत काज़ लिस्ट जारी करे छॾी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच 25 फरवरी ते राय महफ़ूज़ कई हुई, जेका 1 मार्च ते ओपन ॿुधाई वेंदी। सतावीह फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड दौरान बहादुरी जो नओं दास्तान लिखंदड़ एयरफोर्स के जवाननि खे सलाम। इस्लामाबाद एयर हेडक्वार्टर में ख़ुसूसी तकरीब दौरान फ्लाई पास जो शानदार मुज़ाहिरो, परेड ऐं मिली नगमनि सां बहादुर फ़ौज के भेटा पेश। एयर चीफ मार्शल मुजाहिद अनवर खान तकरीब के खिताब दौरान चयो आहे त दुनिया ॾिठो त पाकिस्तान अमन लाइ भारतीय पायलट के संदसि मुल्क वापसि उमाणे छॾियो हो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड ज़रिए मुल्क जो भरपूर दिफ़ा कयो। पाक एयरफोर्स मुल्क जे भरपूर दिफ़ा लाइ हर वक़्तु तैयारु आहे। अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झियो वञे। कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। ॿ साल अॼोके ॾींहं ते असां हिकु क़ौम जी हैसियत सां भारत खे भरपूर जवाबु ॾिनो। भारतीय फ़ौज खे अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियण ते क़ौम ऐं फ़ौज खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म जो ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड के 2 साल पूरा थियण ते जारी कयल बयान में इज़हार। वज़ीर आज़म इमरान खान कंट्रोल लाइन ते सीज़ फायर मुआहिदे जी बहाली जी आजियां कंदे चयो आहे त पाकिस्तान सदाईं अमन लाइ कमु कंदो आहे। असां समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जो अज़म रखूं था। भारतीय फ़ौज जे गैर ज़िम्मेवाराणे क़दम बावजूदु पायलट खे वापसि करे असां ज़िम्मेवाराणो अमल इख़्तियार कयो। हाणे वधीक अॻभराई लाइ साज़गार माहौल जोड़ण जी ज़िम्मेवारी भारत ते आहे। पाक फ़ौज जी बहादुरी मां तमामु घणो मुतासिर थी वियुसि। अमन नाहे हूंदो त जंग थींदी आहे। असांखे ख़बर नाहे त कश्मीरियुनि सां छा थी रहियो आहे। कश्मीर मामले ते सुकून सां सोचणो पवंदो। पाक फ़ौज 27 फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड दौरान गिरफ़्तार थियल भारतीय पायलट अभिनंदन जो ख़ुसूसी बयान जारी करे छॾियो। भारतीय पायलट अभिनंदन चयो त फ़िज़ा खां ॿिन्ही मुल्कनि में को बि फ़र्क़ु नज़र न आयो। पैराशूट मां किरण बाद ख़बर न हुई त पंहिंजे मुल्क में आहियां या पाकिस्तान में आहियां।
ॿिन्ही मुल्कनि जा माण्हू हिक जहिड़ा नज़र अची रहिया हुआ। माण्हू मूंखे पकड़ण लाइ अॻिते वधिया त पाक फ़ौज 2 जवाननि बचाए वरितो ऐं पंहिंजे यूनिट वठी विया, जिते फर्स्ट एड ॾियण बाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं उते मूंखां जांच थी। पाकिस्तान भारतीय पायलट खे ख़ैर सगाली तौरु आज़ादु करे छॾियो हो। सिंध में सेनेट चूंडुनि लाइ पीपल्स पार्टी उम्मीदवार पलवशा ख़ान जी नामज़दगी ख़िलाफ़ दरख़्वास्त गुज़ार जे वकील खे धमकियूं मिलण जो इंकशाफ। इंडस फोरम तरफ़ां पंजाब सां वास्तो रखंदड़ पलवशा ख़ान जी सिंध में नामज़दगी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो हो। इंडस फोरम जे वकील इरफान कीरियो जो चवणु आहे त काल्ह खां खेसि धमकियुनि जूं कॉल्स अची रहियूं आहिनि। पलवशा ख़ान जे केस में वकालतनामो वापसि न वठण जी सूरत में कुटुंब खे जानी नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं। इंडस फोरम जे वकील तरफ़ां फ़ोन ते धमकियूं मिलण ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करण जो फ़ैसिलो। काउंटर टेररिज्म खाते 4 सालनि खां पोइ रेड बुक तैयार करे वरितो। CTD इख़्तियारनि जो चवणु आहे त रेड बुक जो नओं एडिशन जल्द जारी कयो वेंदो। किताब में दहशतगर्दनि जे हवाले सां ॼाण खे गॾु कयो वियो आहे। रेड बुक में मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमातनि सां वास्तो रखंदड़ दहशतगर्दनि जा नाला शामिल, इंतिहाई घुर्बल ऐं सिर ते क़ीमत रखियल दहशतगर्दनि जा बि नाला रेड बुक में शामिल कया विया आहिनि। रेड बुक जो नओं एडिशन लाॻापियल इदारनि हवाले कयो वेंदो। कोर्ट में जॾहिं असां अचूं था हिननि जा हज़ारनि जी तादाद में माण्हू अचनि था। ऑनरेबल कोर्ट आहे, ही कोई तफ़री गाह न आहे जो ही एतिरा माण्हू वठी अचनि था ऐं कोर्ट रूम जे अंदरि वेही करे ही सेल्फीज़ कढनि था, कॉर्नर गैदरिंग्स कनि था। असांजे घर जे साम्हूं जेके तव्हां गैदरिंग्स कयो था, कॉर्नर मीटिंग्स कयो था, इहे न थियणु घुरिजनि, छो त असांखे सरेआम थ्रेट कयो थो वञे। मीटिंग्स कयो था, इहे न थियणु घुरिजनि, छो त असांखे सरेआम थ्रेट कयो थो वञे। मां त कंहिंखे सॾु कोन कयो आहे, पाण पंहिंजी मर्ज़ी ते जेको आहे फोटू कढण ते कंहिं मुंहिंजो फोटू कढियो आहे पाण मां सां सेल्फी, त उन ते बि एतिराज़ अथनि। मेड़ में मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजी औताकूं आहिनि, छा मां पंहिंजी औताक ते वञण ते ॾोह आहे छा? भला हिननि जे घर ते जे मां टपियो आहियां त फुटेज हूंदनि, फोटू कढी CCTV बि लॻल अथनि घर जे ॿाहिरां, ॿुधाइनि त केॾी महिल आयो आहे। ऐं दादू जी अदालत में उमिर बाब जे 3 भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी दौरान जवाबदार धुर तरफ़ां तयारी लाइ मोहलत तलब। मॉडल कोर्ट जवाबदार धुर जी इब्तिदा ते ॿुधणी 12 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरियां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उमिर बाब चयो त जवाबदार धुर खेनि हिरासां करे रही आहे, पर हू इंसाफ़ मिलण ताईं जिदोजहद जारी रखंदी। बुरहान चांडियो मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे, सोशल मीडिया ते संदसि बयानु मौजूदु आहे। PPMPA सरदार चांडियो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उमिर बाब हमदर्दियूं वठण लाइ कूड़ा इल्ज़ाम हणी रही आहे। चाहियूं था त केस जल्द उखलाइजी वञे ऐं मेहर वाक़े जा असुल जवाबदार गिरफ़्तार थियनि। उमिर बाब जे 3 भातियुनि जे क़त्ल वारे वाक़े सां असांजो को बि वास्तो नाहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस अमर ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।